मां इक़बाल रिंद साहब खे चवंदसि त पंहिंजी कलाम पेश करे। कविताउनि जा ॿेड़ा ॿोड़े निकिती आहे, कविताउनि जा ॿेड़ा ॿोड़े निकिती आहे, दिल दिल में हू खंजर खोड़े निकिती आहे। वाह 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 वाह। कविताउनि जा ॿेड़ा ॿोड़े निकिती आहे, दिल दिल में हू खंजर खोड़े निकिती आहे। बादल वांगे भरजी भरजी आई आहे, इम्काननि जूं गोड़ूं गोड़े निकिती आहे। वाह 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 वाह। बादल वांगे भरजी भरजी आई आहे, इम्काननि जूं गोड़ूं गोड़े निकिती आहे। कारूं भारनि खे केराए, निकिती आहे कारूं भारनि खे केराए, तूफ़ाननि जा घेरा तोड़े निकिती आहे। वाह 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 वाह। सेहराउनि जी सारी सुञ खणी आई आहे। वाह वाह। सेहराउनि जी सारी सुञ खणी आई आहे। सुञ खणी आई आहे, वाचूड़नि जूं वोड़ूं वोड़े निकिती आहे। वाह 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 वाह। हू नेणनि जा ख़्वाब ख़रीदण आई आहे, हू नेणनि जा ख़्वाब ख़रीदण आई आहे, हू रूहनि तां रीहूं रोड़े निकिती आहे। महिरबानी। वाह 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 वाह। हाणे मां जंहिं मूं पहिरें अनाउंसमेंट कई त असां शुक्रगुज़ार आहियूं, न सिर्फ़ु असांजी महिरबानी न पर असांजे सभिनी शाइरनि जी महिरबानी जेके असांजे हिन सॾ खे वरनाए अलाए किथां किथां खां हिते आया आहिनि। मां गुज़ारिश कंदसि हाजी सांद खे, जंहिंजी तबियत ठीकु न हुई पर अयाज़ मेले जे हिन सॾ में असांजे सथ में शामिलु थियो आहे। अयाज़ चयो त वारनि खे झटको ॾेई हटायई पुठिते, वारनि खे झटको ॾेई हटायई पुठिते, चंड पियो ताड़े सरमा तोखे सुंदरी। वाह वाह। अयाज़ जे इन्हनि ख़ूबसूरत सिटुनि सां सिंधी ॿोली जो निहायती पंहिंजे लबो लहजे जो ख़ूबसूरत शाइर हाजी सांद अव्हां खे पंहिंजी शाइरी ॿुधाईंदो। यकीनन जेकॾहिं शेर तव्हांखे पसंदि अचे थो त वाह वाह असां ॿुधणु चाहींदासीं पिंडाल मां। जे वक़्तु उमिरि जी लाम मंझां मूंखे फूल जी छाणींदो। वाह वाह। जे वक़्तु उमिरि जी लाम मंझां मूंखे फूल जी छाणींदो, ही ताज़ा गीत गुलाबनि जा ॿियो केरु अव्हां लाइ आणींदो। वाह 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 वाह। जे वक़्तु उमिरि जी लाम मंझां मूंखे फूल जी छाणींदो, ही ताज़ा गीत गुलाबनि जा ॿियो केरु अव्हां लाइ आणींदो। थी निंड निगाहुनि में मुर्के थो चंड चुमे रुखसारनि खे। वाह 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 वाह। थी निंड निगाहुनि में मुर्के थो चंड चुमे रुखसारनि खे, था दूर सितारा सुसपुस कनि थो वाव विखेरे वारनि खे। जे माणियो अहिड़े मंज़र खे चओ छा त उहो ॿियो माणींदो, ही ताज़ा गीत गुलाबनि जा ॿियो केरु अव्हां लाइ आणींदो। वाह वाह वाह। ढट ते बाख फुटीअ जा मंज़र, भिट ते मटकू मोरनि जी। ढट ते बाख फुटीअ जा मंज़र, भिट ते मटकू मोरनि जी। सांग विझनि ऐं सरचनि अखड़ियूं, झलक उठे आगोरनि जी। कंहिं घूंघट खोलियो ऐं पोइ वियो, मन मां चैन पलाणींदो, ही ताज़ा गीत गुलाबनि जा ॿियो केरु अव्हां लाइ आणींदो। वींदे वेर चयो छा अखड़ियुनि, कंबंदे चप कयूं छा ॻाल्हियूं। वींदे वेर चयो छा अखड़ियुनि, कंबंदे चप कयूं छा ॻाल्हियूं। भाकुर कहिड़ी बात बंबूली, आंचल कोरूं आलियूं आलियूं। जंहिं माणियो कोन घड़ियल साजन, सो ॼरजी आग छा ॼाणींदो, ही ताज़ा गीत गुलाबनि जा ॿियो केरु अव्हां लाइ आणींदो। मूं तोखे ॻायो गीतनि में तो मूं ॾे आहे मयार मुकी। मूं तोखे ॻायो गीतनि में तो मूं ॾे आहे मयार मुकी। तोखां पोइ सुतो आऊं छो अहिड़ी मूं ॾे गार मुकी। ही प्यार त पंहिंजे नेणनि मां ॿियो सारा ख़्वाब उमाणींदो, ही ताज़ा गीत गुलाबनि जा ॿियो केरु अव्हां लाइ आणींदो। नहायत ख़ूबसूरत हाजी सांद साहब तमामु सुहिणो पंहिंजो नज़्म ॿुधायो। हाजी सांद खां पोइ असांजे स्टेज ते ई वेठल साथियुनि मां रेहाना चन्नड़ खे चवंदसि त अचे पंहिंजो शाइरी पेश करे। तो गुजारत किथे भगी आहे, तो गुजारत किथे भगी आहे, ज़िंदगानी सॼी ठगी आहे। थो छुले समुंड ॼण त छोलीअ में, चांदनी रात जी मगी आहे। अयाज़ जे इन्हनि सुहिणनि सिटुनि सां रेहाना चन्नड़।
पाक किताब विकिया या ख़रीदा न आहिनि वेंदा। पाक किताब विकिया या ख़रीदिया न आहिनि वेंदा। उन्हनि जो बस कुझु हदियो ॾिनो वेंदो आहे। उन्हनि जो बस कुझु हदियो ॾिनो वेंदो आहे। अॼु कंहिं 2 लख हदियो ॾेई अॼु कंहिं 2 लख हदियो ॾेई 7 पाक किताबनि बराबरि 7 पाक किताबनि बराबरि नींगरी ॻाढ़ी पोते में वेड़े सेड़ी वरिती। वाह। नज़म उनवाना प्रेस कॉन्फ्रेंस। साथियो आउं सवाल थी कयां त ही ॿार जो मुंहिंजी झोलीअ में आहे। ही ॿार जो मुंहिंजी झोलीअ में जेके आहे। असांजा शाइर पढ़ी रहिया आहिनि, मां पंहिंजे पिंडाल में वेठल नौजवाननि खे गुज़ारिश कंदसि त महिरबानी करे संजीदगीअ सां ॿुधो। उनखे मूं कंहिं झंग मां नाहे लधो नई को इंसान अकेले सिर ॼणे सघे थो त पोइ इन जी मालिकी केरु कंदो। वाह वाह। ही न त मुंहिंजे प्यार जी न ई मुंहिंजे गुनाह जी निशानी आहे। ही न त मुंहिंजे प्यार जी न ई मुंहिंजे गुनाह जी निशानी आहे। ही ॿार नतीजो आहे। ही ॿार नतीजो आहे ईद जे ख़ुशीअ में शराब जे नशे में खेॾियल उन वहशी रांदि जो जंहिंजो कंहिं बि नोटिस न वरितो। वाह ही वाह। ॿार नतीजो आहे ईद जे ख़ुशीअ में शराब जे नशे में खेॾियल उन वहशी रांदि जो जंहिंजो कंहिं बि नोटिस न वरितो। जा वर चढ़ी वई पंचायतुनि ऐं जुर्गनि जी। छो त उहे अयाश ओबाश जवान तुख़ुम हुआ। छो त अयाश ओबाश जवान तुख़ुम हुआ जागीरदारनि ऐं सादातनि जो, जिन जी शराफ़त जी चादर जो बर एतिरो त वॾो आहे। जिन जी शराफ़त जी चादर जो बर एतिरो त वॾो आहे जो संदन अॻियुनि ऐं पोइनि केतिरनि पीढ़ियुनि जा सभई सगीरा ऐं कबीरा गुनाह ढके सघे थो। पर हीअ नंढड़ी ज़िंदगी जा मुंहिंजे रगुनि जो रथ चूसे जुड़ी आहे, जंहिंजो लम्स मूं महसूसु कयो आहे ऐं जंहिंखे मूं क़बर जे पेट मां बचायो आहे। ख़ुदि हिकु सवालु आहे ऐवाननि ऐं उलमान अॻियां त हिन जे ॼम सर्टिफिकेट में छा लिखियो वेंदो। मां हिन खे पंहिंजी थञ ॾियण खां ऐं हिन जी माउ सॾाइण खां इनकार थी कयां। वाह वाह। ऐं हाणे असां गुज़ारिश कयूं था असांजो नौजवान शाइर वसीम ज़ख़्मी चांडियो मौजूदु आहे, उहो अचे ऐं पंहिंजी शाइरी ॿुधाए। अयास चयो त ए दिलि न खाओ धोको अच पीउ ही परोको। ए दिलि न खाओ धोको अच पीउ ही परोको। सागर विचां ॾिसे थो ही काइनात कोको। तेसी अयास हुनखे पूरो पसी न सघंदे जेसी खुले न जानी को जीअ में झरोको। मुशाइरे जी महफ़िल थधी थी वई आहे। इन पोयां जेके नौजवान आहिनि वाह वाह कंदा त इन्हनि खे गर्मी थींदी। असांजो नौजवान शाइर आहे बिल्कुलु ईअं। पाशनि में पेर न आहिनि पाशनि में पाण आहियूं। पाशनि में पेर न आहिनि पाशनि में पाण आहियूं। पेरनि में शेर न आहे पेरनि में शेर न आहे शेरनि में पाण आहियूं। हर लोक अख नमी आहे हर लोक अख नमी आहे। ॻोड़नि में पाण आहियूं। चोफेर आहे पोड़प चोफेर आहे पोड़प। पोड़नि में पाण आहियूं। जीअरे पिया जानी जग में जीअरे पिया जानी जग में। लाशनि में पाण आहियूं। जग जी नफ़रतुनि जग जी नफ़रतुनि वेशनि में पाण आहियूं। भटके थो रूह पंहिंजो भटके थो रूह पंहिंजो भटके थो रूह पंहिंजो। रस्तनि में पाण आहियूं। कंहिंजी दिलनि न कंहिंजे कंहिंजी दिलनि न कंहिंजे। सपननि में पाण आहियूं। वाह वाह। चोफेर हा ऐं न जे चोफेर हा ऐं न जे। गुफ़्तनि में पाण आहियूं। पाशनि में पेर न आहिनि पाशनि में पाण आहियूं। वाह वाह तमामु ख़ूबसूरत। ऐं हाणे मां गुज़ारिश कंदुसि
ॿिए हिकु जदीद सिंधी शाइरी जे तमामु सुहिणे नाले अशरफ पली खे त हू अचे ऐं पंहिंजी ख़ूबसूरत शाइरी अवां जे समातुनि जी नज़र करे आयासीं हिननि सिटुनि सां त हू त मूंखे चिता ते वठी थे विया, मींहुं बरसी पियो काल शमशान में, ऐं इश्क तुंहिंजो अयाज़ आहे इंसान सां, हू चवनि था त तूं नाहीं ईमान में। अशरफ पली असांजो जदीद सिंधी शाइरी जो निहायती ख़ूबसूरत नालो, ऐं इन खां पोइ मां गुज़ारिश कंदुसि ॿिए हिकु ख़ूबसूरत शाइर मोहतरम अली ज़ाहिद खे त हू तयारु रहे। अली ज़ाहिद खां पहिरें ॿ नौजवान ॿिया शाइर आहिनि, उन्हनि खे मौक़ो ॾींदासीं। सीनियरनि ऐं नवनि शाइरनि जे विच अली में ज़ाहिद खां थोरा वधीक नौजवान आहिनि। नज़्म आहे जेको टिनि मंज़रनि ते आधारुल आहे। औरत जे जिस्म जहिड़ी ॿाहिरि त चांदनी आहे, औरत जे जिस्म जहिड़ी ॿाहिरि त चांदनी आहे, पर दिलि अंदरि ऊंधाई ऐं रूह में गमी आहे। ऊंधाई हिकु दरीअ खे को टेक ॾेई लुछे थो, कंहिं सोच जी गली में कंहिं यादि जो पुराणो ज़ंगियल सिको मिले थो। मस्जिद जे गेट भरिसां बीठल उदास वण खां कोई पुछी रहियो आहे, मस्जिद जे गेट भरिसां बीठल उदास वण खां कोई पुछी रहियो आहे, छा अॼु बि छोकिरी हू मोरनि जे नाच लाइ तोसां पुठी भराए, गच देर ताईं तन्हा बीठी अञा बि रहे थी। ॿियो मंज़र, हुई शाम जे सुरनि में आकाश जी तन्हाई, रुअंदड़ गले सां कोई कंहिंखे चई रहियो हो, ॻाल्हाई छो नथी तूं, छा शाम थी चुकी आहे। हुई शाम जे सुरनि में आकाश जी तन्हाई, रुअंदड़ गले सां कोई कंहिंखे चई रहियो हो, ॻाल्हाई छो नथी तूं, छा शाम थी चुकी आहे। सूरज जी तूं आऊं छा हाण लही चुकासीं, पंहिंजो समूरो माज़ी ऐं वसल जी घड़ियुनि में हिक ॿिए जे भाकरनि में तहलील थी वञण छा ऊंधाव थी चुको आहे, ॻाल्हाई छो नथी तूं, ॻाल्हाई छो नथी तूं। लास्ट व्यू। आप पोइ जे लम्हनि में लहरनि ते तेज़ ॿेड़ी ऐं दूर खां निगाहूं वींदड़ जे वाइले खे घूरे ॾिसी रहियूं आहिनि, ऐं को मलाव तड़ ते धीमे सां ॻाए पियो थो, रूहनि जो मेल तूं मां जन्मनि जो पंहिंजो नातो, हिन मोड़ ते जुदाई छा अंत आहे उन्हीअ जो। आप पोइ जे लम्हनि में लहरनि ते तेज़ ॿेड़ी ऐं दूर खां निगाहूं वींदड़ जे वाइले खे घूरे ॾिसी रहियूं आहिनि, ऐं को मलाव तड़ ते धीमे सां ॻाए पियो थो, रूहनि जो मेल तूं मां जन्मनि जो पंहिंजो नातो, हिन मोड़ ते जुदाई छा अंत आहे उन्हीअ जो। वींदड़ पुसियल लखियनि सां पुठ ते मुड़ी ॾिसे थी, वींदड़ पुसियल लखियनि सां पुठ ते मुड़ी ॾिसे थी, मैसेज जे सुफ़े ते ॼण बददुआ लिखे थी, ॻाल्हियूं रगनि में दुखंदई, वण जो उदास पाछो हर हर हवा जे ईंदे छिरकी अवां खे चवंदो, हू यादि थी अचई छा, हू यादि थी अचई छा। हू यादि थी अचई छा। अली ज़ाहिद खे स्टेज ते घुराईंदासीं पंहिंजो कलाम पेश करण लाइ। अली ज़ाहिद खे अयास जे इन्हनि सिटुनि सां सॼूं था त जे हा उन हारी कोहारल ही ॾींहं बि घारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आं उथ डूंगर ॾारे वेंदासीं, आ मरणो हर कंहिं माण्हूअ खे पर ईअं न मरंदासीं साथी, का आग लॻाए वेंदासीं को ॿारण ॿारे वेंदासीं। सिंधी शाइरी जो ॿियो हिकु ख़ूबसूरत नालो अली ज़ाहिद अव्हां खे पंहिंजी शाइरी ॿुधाईंदो। उर्दू गज़ल हिकिड़ो अर्ज़ु आहे, मैडम तनवीर अंजुम वेठी आहे, उन जे हवाले सां। तेरी जन्नत जहन्नुम से मुझे अनजान रहने दे, वाह वाह। तेरी जन्नत जहन्नुम से मुझे अनजान रहने दे, मुझे अनजान रहने दे, मैं जब तक इस जहां में हूँ मुझे इंसान रहने दे। तेरी जन्नत जहन्नुम से मुझे अनजान रहने दे, मैं जब तक इस जहां में हूँ मुझे इंसान रहने दे। मिटा देगा अगर सबको अकेला क्या करेगा तू, मिटा देगा अगर सबको अकेला क्या करेगा तू, कहीं रहमान रहने दे,
कहीं भगवान रहने दे। वाह 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 वाह। मिटा देगा अगर सबको अकेला क्या करेगा तू, कहीं रहमान रहने दे, कहीं भगवान रहने दे, कहीं मुस्लिम कहीं हिंदू कहीं यहूद का फिरका, कहीं मुस्लिम कहीं हिंदू कहीं यहूद का फिरका, मुझे मत बांट मसलिक में, मेरा ईमान रहने दे। वाह वाह वाह। मेहरबानी। कहीं मुस्लिम कहीं हिंदू कहीं यहूद का फिरका, मुझे मत बांट मसलिक में, मेरा ईमान रहने दे। अमीरी और गरीबी की मुझे तफरीक है मालूम, अमीरी और गरीबी की मुझे तफरीक है मालूम, बढ़ा है भूख का गलबा, मुझे दहकान रहने दे। वाह वाह। मेरे जीवन का सरमाया मेरी हस्ती व खुददारी, मेरे जीवन का सरमाया मेरी हस्ती व खुददारी, मैं भूखा ही भला मुझ पर कोई एहसान रहने दे। तेरे अंदर के बामोदर, तेरे अंदर के बामोदर किए तू बंद बैठा है, तेरे अंदर के बामोदर किए तू बंद बैठा है, अंधेरे में उजाले का कोई इम्कान रहने दे। न हो इब्लीस तो किस पर लगे इल्जाम वहशत का, न हो इब्लीस तो किस पर लगे इल्जाम वहशत का, अभी शैतान रहने दे, यही घमसान रहने दे। कहां तू भागता फिरता है अपने आप से जाहिद, कहां तू भागता फिरता है अपने आप से जाहिद, कभी खुद को पकड़ने की पकड़ आसान रहने दे। तेरी जन्नत जहन्नुम से मुझे अनजान रहने दे, मैं जब तक इस जहां में हूं मुझे इंसान रहने दे। वाह वाह, महिरबानी। ज़बरदस्त। ऐं हाणे स्टेज ते वेठल महिमाननि मां शाइरनि मां सरवत ज़हरा खे मां गुज़ारिश कंदसि त पंहिंजो कलाम पेश करे। ऐं इन खां पोइ ख़ालिद राजपर स्टेज जे वेझो रहे, उनखे गुज़ारिश कंदासीं त पंहिंजी शाइरी ॿुधाए। बिन्ते हवा हूँ मैं, ये मेरा जुर्म है, बिन्ते हवा हूँ मैं, ये मेरा जुर्म है, और फिर शायरी तो कड़ा जुर्म है। वाह वाह वाह। बिन्ते हवा हूँ मैं, ये मेरा जुर्म है, और फिर शायरी तो कड़ा जुर्म है। मैं तमाशा नहीं अपना इजहार हूँ, मैं तमाशा नहीं अपना इजहार हूँ, सोच सकती हूँ सो लायकेदार हूँ, जानती हूँ मेरा बोलना जुर्म है, और फिर शायरी तो कड़ा जुर्म है। मुझ में एहसास क्यों हो कि औरत हूँ मैं, मुझ में एहसास क्यों हो कि औरत हूँ मैं, जिंदगी क्यों लगूं बस जरूरत हूँ मैं। मुझ में एहसास क्यों हो कि औरत हूँ मैं, जिंदगी क्यों लगूं बस जरूरत हूँ मैं। ये मेरी आगही भी मेरा जुर्म है, और फिर शायरी तो कड़ा जुर्म। मेरे जज्बे रहें दिल के जिंदान में, मेरे जज्बे रहें दिल के जिंदान में, मेरी गुस्ताखियां आपकी शान में, आपका जिक्र भी तो बड़ा जुर्म है, और फिर शायरी तो कड़ा जुर्म। वाह 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 वाह, खूबसूरत खूबसूरत। शेख अयाज़ जी बायोग्राफी किथे ता भंजो थक में मुझी इहा नज़्म हुन शामिल कई आहे, ऐं हिया मां तव्हांजे साम्हूं जे कॾहिं इजाज़त हुजे त मां पेश कयां। इस नज़्म का नाम है ये कविता मेरी सौतन है। ए मेरी सखी क्या तुझसे कहूँ, ए मेरी सखी क्या तुझसे कहूँ, मेरे हर घर के रास्ते से पहले इसका घर पड़ता है। ए मेरी सखी क्या तुझसे कहूँ, मेरे हर घर के रास्ते से पहले इसका घर पड़ता है, और मेरे सूने आंगन में जब साजन आने लगता है, मैं जानूं उसकी आहट पर ये अपने किवाड़ बजाती है, और मुझको खूब जलाती है। ये कविता मेरी सौतन है।
इन हरफों के और बातों के कुछ ऐसे जाल ये बुनती है, इन हरफों के और बातों के कुछ ऐसे जाल ये बुनती है, साजन आए मुझसे मिलने और ये उससे मिल जाती है, साजन आए मुझसे मिलने और ये उससे मिल जाती है। मैं अपने घर के झरोकों से बस इसको ताका करती हूँ और खुद में कुड़ती रहती हूँ। ये कविता मेरी सौतन है, ये मेरे सपनों ख्वाबों को जो सारा दिन मैं चुनती हूँ, ये मेरे सपनों ख्वाबों को जो सारा दिन मैं चुनती हूँ, साजन के आने आने तक कागज को बांट के जाती है और मुझको खूब जलाती है। ये कविता मेरी सौतन है। जब जज्बे बरखा लाते हैं तो मेरे सिंगार से पहले ही, जब जज्बे बरखा लाते हैं तो मेरे सिंगार से पहले ही मेरे इस मिस्सी काजल से लहजों को रंग पिलाती है, साजन को छब दिखलाती है और मुझको खूब जलाती है। ये कविता मेरी सौतन है, ये कविता मेरी सौतन। वाह 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 वाह, ज़बरदस्त। इंतहाई खूबसूरत। हाणे असांजो सीनियर ख़ालिद राजपर खां पोइ आसीस ज़मीनी साहब वेठा आहिनि। मां खेनि गुज़ारिश कंदसि त स्टेज जे वेझो अचनि। तूं आओ हली आओ हली आओ हली आओ, तूं आओ हली आओ हली आओ हली आओ, ए प्यार भली आओ भली आओ भली आओ, ही हेज भरी सेज हली आओ, ही चाह भरियो साहो हली आओ, ही संग भरिया अंग हली आओ, ही नीह भरिया ॾींहं हली आओ। अयास जनरल स्टूडेंट सां ख़ालिद राजपर। को नज़्म आहे जंहिंजो उनवान आहे त बुख जूं अखियूं, सुख बुख जूं अखियूं, सुख में ॾिसां न लेकिन दुख में ॾिसी सघां थो, पंहिंजा नसीब पंहिंजी बुख में ॾिसी सघां थो, सुख में ॾिसां न लेकिन दुख में ॾिसी सघां थो, पंहिंजा नसीब पंहिंजे बुख में ॾिसी सघां थो, निवड़ा त निरड़ हेठां कुल कायनात हूंदी, निवड़ा त निरड़ हेठां कुल कायनात हूंदी, छिकजी अॻियां अखियुनि जे सोड़ी ज़मीन थींदी, सभु आसमान लाहे अख जे क़रीब आणे, ईंदड़ इमाम महदी नुख में ॾिसी सघां थो, पंहिंजा नसीब पंहिंजी बुख में ॾिसी सघां थो। मां वक़्त जो सदिन खां सूरत शनास आहियां, मां वक़्त जो सदिन खां सूरत शनास आहियां, हर ख़्वाब जी अमारत उनजो असास आहियां, हर माणकीअ जे अंदरि सुख भाग जूं लकीरूं, हर मौत जो मुहांडो मुख में ॾिसी सघां थो, पंहिंजा नसीब पंहिंजी बुख में ॾिसी सघां थो, माई मिलण हवा जो माई फिराक आहियां, माई मिलण हवा जो माई फिराक आहियां, माई सवार पंहिंजो माई बुराक आहियां, माई मिलण हवा जो माई फिराक आहियां, माई सवार पंहिंजो माई बुराक आहियां, मुनकर नकीर तोखे ख्वाजा खिज़र खुदा खे जहिड़े बि आऊं चाहियां रुख में ॾिसी सघां थो, पंहिंजा नसीब पंहिंजे बुख में ॾिसी सघां थो, ऐं उदौर तूर सीना मूसा जी हम कलामी, उदौर तूर सीना मूसा जी हम कलामी, हिकु सामरीअ जो जादू हिकु सिज जी सलामी मूंखां मञी न थींदी, उदौर तूर सीना मूसा जी हम कलामी, हिकु सामरीअ जो जादू हिकु सिज जी सलामी मूंखां मञी न थींदी, कंहिं गिरब जे सहारे ख़ुदि खे ॼमण खां अॻु में कुख में ॾिसी सघां थो, पंहिंजा नसीब पंहिंजी बुख में ॾिसी सघां थो, मूंखां न थी सघी कंहिं फ़िरौन जी अतात, मूंखां न थी सघी कंहिं फ़िरौन जी अतात, मुंहिंजे ई दर्द मुंहिंजे दिल जी कई इमामत, अख जो विशाल रस्तो मूं लाइ अहम नाहे, तोखे ॾिसां त अख जे चुख में ॾिसी सघां थो, पंहिंजा नसीब पंहिंजे बुख में ॾिसी सघां थो, हर हिकु रसूल पंहिंजे हर क़ौम खे मिलियो आहे, हर हिकु रसूल पंहिंजे
हर क़ौम खे मिलियो आहे पंहिंजो ई दर्द ॻोल्हण हर राह में रुलियो आहे कहिड़ो यरूशलेम आहे कहिड़ो मदीनो आहे साञाह खे सुञाणन सुख में ॾिसी सघां थो पंहिंजा नसीब पंहिंजी बुख में ॾिसी सघां थो माई सिवा अखियुनि खां माई निहार गहरी माई सिवा अखियुनि खां माई निहार गहरी मुई ज़मीन पाली माई निज़ाम नहरी माई सिवा अखियुनि खां माई निहार गहरी मुई ज़मीन पाली माई निज़ाम नहरी फितरत थधी हवा जी सभ खे सुञाण पर मां बरंदड़ बदन हवा जो लुख में ॾिसी सघां थो पंहिंजा नसीब पंहिंजी बुख में ॾिसी सघां थो। वॾी महिरबानी ख़ालिद। आसी ज़मीनी साहब अगर वेझो आहिनि आसी ज़मीनी साहब खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचनि। आसी ज़मीनी साहब जन पिंडाल में मौजूद आहिनि। जेसि ताईं आसी ज़मीनी साहब स्टेज ताईं पहुचनि स्टेज ताईं असांजी ॿी उर्दू जी इंतहाई ख़ूबसूरत शाइर आहे असां सभिनी लाइ बेनता क़ाबिल एतिराम फातिमा हसन साहिबा खे मां गुज़ारिश कंदसि अचे पंहिंजो कलाम पेश करे। ॾात वॾी शइ नाहे पर सच वॾी शइ आहे ऐं जो सच मचाए मच सो मच वॾी शइ आहे। अयाज़ इन्हनि सुहिणनि सिटुनि सां मोहतरमा फातिमा हसन साहिबा। पहले तो मैं अमर सिंधु अरफाना मल्ला और अतिया और इनकी सब साथियों को मुबारकबाद देती हूँ इतने खूबसूरत मेले को बर्पा करने में, क्योंकि जब लड़कियाँ आगे बढ़ती हैं तो मुझे बहुत खुशी होती है। मैंने लिखा था मेरी बेटी उंगली छोड़ के चलना सीख गई, संगे मिल पे हिंसों की पहचान से आगे, आते जाते रस्तों के हर नाम से आगे पढ़ना सीख गई। जलती बुझती रोशनियों और रंगों की तरतीब सफ़र की समतों और गाड़ी के पहियों में उलझी राहों पे आगे बढ़ना सीख गई। मेरी बेटी दुनिया के नक्शे में अपनी मर्जी के रंगों को भरना सीख गई। मेरी बेटी उंगली छोड़ के चलना सीख गई। एक नज्म शेख हयात से मुकालमा था मेरा, उस पर लिखी थी। शेख हयात से इसका उन्वान है, शायरी में धरती की बास ढूंढते थे आप, शायरी में धरती की बास ढूंढते थे आप, आपने कहा मुझसे लिखो सिंध धरती को, आपने कहा मुझसे लिखो सिंध धरती को, झील और दरिया को, पंख और पखेरों को। आपकी हिदायत में आपकी मोहब्बत थी, लफ्ज़ लफ्ज़ मीठा था, शहद जैसी शफ़क़त थी। मैंने भी अदब के साथ आपसे कहा था ये सिंध मेरी धरती है, जब लिया जन्म मैंने पहली सांस में इसकी बास ही तो सूंघी थी। मैंने भी अदब के साथ आपसे कहा था ये सिंध मेरी धरती है, जब लिया जन्म मैंने पहली सांस में इसकी बास ही तो सूंघी थी। जब कलम उठाया था और तख्ती लिपी थी, इस ज़मीं की मिट्टी से मैंने इसको लिपा था, आप अब भी मेरी उंगली में उसका लम्स रहता है। इस ज़मीं की मिट्टी से मैंने इसको लिपा था, अब भी मेरी उंगली में इसका लम्स रहता है। मदरसे से मकतब तक, जामिया की सीढ़ी तक, मीर और गालिब से फैज़ और राशिद तक, शायरी के मजमूए ताक़े ज़हन पर रखे, शायरी के मजमूए ताक़े ज़हन पर रखे। आप भी तो लिखते हैं आपकी वसातत से, आप भी तो लिखते हैं आपकी वसातत से, शाह को पढ़ा मैंने, आपकी वसातत से शाह को पढ़ा मैंने, और साईं सचल के शेर याद है मुझको, और साईं सचल के शेर याद है मुझको। आपका मेरा नाता, आपका मेरा नाता इस कलम ने जोड़ा है, जिससे आपने लिखा, जिससे सब ने लिखा है। आपका मेरा नाता इस कलम ने जोड़ा है,
जिससे आपने लिखा, जिससे सबने लिखा है। और बस नौजवानों के लिए 3 शेर सुना के इजाज़त लूँगी कि क्या कहूँ उससे कि जो बात समझता ही नहीं, क्या कहूँ उससे कि जो बात समझता ही नहीं, वो तो मिलने को मुलाकात समझता ही नहीं। क्या कहूँ उसे कि जो बात समझता ही नहीं, वो तो मिलने को मुलाकात समझता ही नहीं। हमने देखा है फ़कत ख्वाब खुली आँखों से, ख्वाब थी वस्ल की वो रात समझता ही नहीं। और सिंधु के, अमर सिंधु के लिए शेर है कि मैंने पहुंचाया उसे जीत के हर खाने तक, मैंने पहुंचाया उसे जीत के हर खाने तक। मेरी बाजी थी मेरी मात समझता ही नहीं, मेरी बाजी थी मेरी मात समझता ही नहीं। और रात पुरवाई ने उसको भी जगाया होगा, रात पुरवाई ने उसको भी जगाया होगा। रात क्यों कट न सकी रात समझता ही नहीं, रात क्यों कट न सकी रात समझता ही नहीं। और शायरी का कोई अंदाज समझता है इन्हें, वो मोहब्बत की रिवायात समझता ही नहीं। क्या कहूँ उससे के जो बात समझता ही नहीं, वो तो मिलने को मुलाकात समझता ही नहीं। बहुत शुक्रिया। बहुत खूब। हाणे सीता जा असांजा 2 शाइर आहिनि, सीता मलैया। मां पाण सीता जी आहियां, सो कम अज़ कम अयाज़ मुशाइरे में हिकिड़ी सीता जी मेज़बान हुजे त सीता जा शाइर न अचनि, इहा नाइंसाफ़ी थींदी। शाकिर अज़ीज़ सीताई आहे ऐं बाग़ी हलीम सीताई। ही 2 शाइरनि खे मां चवंदसि अचे पंहिंजो कलाम पेश कनि। शाकिर अज़ीज़ सीताई। ॾिठो जॾ हुस्न खे ईंदे, ॾिठो जॾ हुस्न खे ईंदे निगाहुनि बि झुकणु चाहियो, थियो मोतर सॼो गुलशन गुलाबनि बि झुकणु चाहियो। वयो मदहोश थी साकी ऐं नचो थे बेख़ुदीअ मां हू, ॾिसी ही नींहं जो आलम शराबनि बि झुकणु चाहियो। वाह वाह वाह। जीअं त सिंध जी सकाफ़त जो ही महीनो हले थो पियो, सिंध खे भेटा था कयूं त सिंधूअ जी सकाफ़त उजागर कयूं था, सिंधूअ जी सकाफ़त उजागर कयूं था, अक़ीदत मां गुलड़ा निछावर कयूं था। वाह वाह। पाए टोपी अजरक गाए गीत वायूं, पाए टोपी अजरक गाए गीत वायूं, सरापा पंहिंजो नींहुं निशावर कयूं था, अक़ीदत मां गुलड़ा निछावर कयूं था, सिंधूअ जी सकाफ़त उजागर कयूं था। असां होशू हिमूं असां बणिजी दोदा, असां होशू हिमूं असां बणिजी दोदा, तरीअ ते रखी जान हाज़िर कयूं था, सिंधूअ जी सकाफ़त उजागर कयूं था, अक़ीदत मां गुलड़ा निछावर कयूं था। हथनि में ॾेई हथ थी निर्वार प्यारा, हथनि में ॾेई हथ थी निर्वार प्यारा, वचन पाण में भेण भाइर कयूं था, सिंधूअ जी सकाफ़त उजागर कयूं था, अक़ीदत मां गुलड़ा निछावर कयूं था। असां हारी नारी थी माली मुहाफ़िज़, असां हारी नारी थी माली मुहाफ़िज़, वतन जी हिफ़ाज़त बज़ाहिर कयूं था, सिंधूअ जी सकाफ़त उजागर कयूं था, अक़ीदत मां गुलड़ा निछावर कयूं था। वाह साईं वाह। उतर लाड़ काचे पंहिंजे थर बहर जी, उतर लाड़ काचे पंहिंजे थर बहर जी, सना सभु सुगड़ गॾिजी शाइर कयूं था, अक़ीदत मां गुलड़ा निछावर कयूं था, सिंधूअ जी सकाफ़त उजागर कयूं था। ऐं सिंधी मिठड़ी ॿोली अमर जी आलोली, सिंधी मिठड़ी ॿोली अमर जी आलोली, न उन सां का हमसर बराबर कयूं था, सिंधूअ जी सकाफ़त उजागर कयूं था, अक़ीदत मां गुलड़ा निछावर कयूं था। ऐं मक़्तदात रहे सिंध सलामत सदा पंहिंजी शाकिर, वाह वाह। रहे सिंध सलामत पंहिंजी सदा शाकिर, दुआ दर भिटाई कलंदर कयूं था, दुआ दर भिटाई कलंदर कयूं था। वॾी महिरबानी साईं। अयाज़ जे इन्हनि सिटुनि सां त वल जीअं वेड़जी वई आहीं, वल जीअं वेड़जी वई आहीं, प्यार में कीअं फुटी पई आहीं, ज़िंदगीअ जे उदास सहरा में ॼण त बरसात जी फुड़ी आहीं। हिकिड़ो नज़म अर्ज़ु आहे त ॾिसनि थियूं रोज़ मक़्तल ॾे, ॾिसनि थियूं रोज़ मक़्तल ॾे,
ॾिसनि थियूं रोज़ मक़्तल ॾे खणी हसरत जीअण वारियूं अखियुनि खे केरु सम्झाए क़तलगाहनि जी आखाणी। वाह वाह। ॾिसनि थियूं रोज़ मक़्तल ॾे खणी हसरत जीअण वारी अखियुनि खे केरु सम्झाए क़तलगाहनि जी आखाणी। हॾनि जा थक साड़नि था बदन जूं सभु सुगल जायूं। चपनि ते गीत झूंगारे अंदर जो हौसलो मुर्के लिखियल को ख़त वनीअ पारां लिखियल को ख़त वनीअ पारां मिलियो साजन खे उमहलो पढ़े वेठो अखियूं आलियूं। वाह वाह। लिखियल को ख़त वनीअ पारां मिलियो साजन खे उमहलो पढ़े वेठो अखियूं आलियूं। ही पीड़ा को बि कीअं सम्झे ही पीड़ा को बि कीअं सम्झे त जोधन जूं वनियूं हितड़े थियूं माणनि मोह अणपूरो वतन कारण कफ़न धारण। वाह वाह। वतन कारण कफ़न धारण लॻल का लूए तन जी भूए। वतन कारण कफ़न धारण लॻल का लूए तन जी भूए। मथां माशूक हलचल सां निभाइण तोड़ वड़ तन सी। निभाइण तोड़ वड़ तन सी। संदन ओसियड़ो केॾो कंदियूं आहिनि सखियूं वेठियूं। साईं सखियुनि खे केरु सम्झाए क़तलगाहनि जी आखाणी। वाह वाह साईं वाह। वॾी महिरबानी। ऐं हाणे असां गुज़ारिश कंदासीं मोहतरम सलीम चन्ना साहब जन खे त उहे अचनि ऐं पंहिंजी शाइरी पेश कनि। सलीम चन्ना साहब जो नालो सिंधी अदब जे पढ़ंदड़नि लाइ बिन नओन आहे। सीनियर लिखारी उहो ईंदो ऐं पंहिंजी ख़ूबसूरत शाइरी अव्हां जे समातुनि जे नज़र कंदो। सलीम चन्ना साहब खे असां गुज़ारिश कंदासीं त पंहिंजी शाइरी अव्हां खे ॿुधाए। अयास चयो त केरु चवंदो त ही गज़ल आहिनि प्यार जा के ॿ चारि पल आहिनि। ॻल तुंहिंजा ईअं लॻा मूंखे निंड में मोतिया सुतल आहिनि। तव्हांखे पंहिंजी शाइरी ॿुधाईंदो मोहतरम सलीम चन्ना साहब। हीअ वाई मूं 1991 में लिखी हुई ऐं मूंखे इहा ख़ुशी थी त हीअ वाई 1991 में ई कराची में प्रिंस कॉम्प्लेक्स में अकबर सागर सां गॾु मूं साईं शेख हयास खे पढ़ी ॿुधाई हुई ऐं उनखे पसंदि आई हुई। अर्ज़ु आहे ओखा रस्ता पियो वञी प्यार संधी तूं वाट नेट ते पहुचंदे पंध ते। वाह वाह। जहिड़ी तहिड़ी जिंदड़ी लुछंदे तूं काट नेठ ते पहुचंदे पंध ते। गुग ऊंदहि में गीत सभु बणजी पवंदा लाट नेट ते पहुचंदे पंध ते। वाह वाह। खिवण जीअं गंजे टकर ॾा इशारो आहे। खिवण जीअं गंजे मथां कंदासीं चमकाट नेठ ते पहुचंदे पंध ते। सावण ईंदो ऐं पिरी जुड़ फुड़ झुलंदी झाट नेठ ते पहुचंदे पंध ते। बाग़ी गीत अयाज़ तो गाता ऊंचे घाट नेठ ते पहुचंदे पंध ते। महिरबानी। वॾी महिरबानी साईं। हाणे गुज़ारिश आहे मोहतरम वहीद गाहो खे त उहो अचे ऐं पंहिंजी शाइरी अव्हां खे अचे ॿुधाए। मोहतरम वहीद गाहो अयास जे वहीद गाहो शायदि कोन्हे को असांजे पिंडाल में। ऐं उनखां पोइ गुज़ारिश आहे नसीम पारस खे त हू अचे। नसीम पारस नौजवान शाइर आहे ऐं हमीद पारस साहब असांखां ताज़ो ई विछड़ी वियो साल अॻु में। उनजो नौजवान फर्ज़ंद आहे। अचे ऐं पंहिंजी ख़ूबसूरत शाइरी अव्हां खे ॿुधाए अयास जे इन्हनि सिटुनि सां त ही वारीअ ते वॾो फुड़ो ही सावण जो सुरमंडल सिंधुड़ीअ खे सेबाए अयाज़ पंहिंजो गेड़ू वेस ग़ज़ल। वया ख्वाब थी सभु नीरा अखियुनि में। वाह वाह। वया ख्वाब थी सभु नीरा अखियुनि में अलाए कंहिं खुपाया हे नेज़ा अखियुनि में। दर्द भला छो रुलाए घिटियुनि में। दर्द भला छो रुलाए घिटियुनि में कंहिं आहिनि वेल वहाया अखियुनि में। उनखां पुछंदुसि पंहिंजो ॾस पतो। वाह वाह। उनखां पुछंदुसि पंहिंजो ॾस पतो जंहिं मुंहिंजा ख्वाब सजाया अखियुनि में। वाह वाह। पुछां कंहिंखां चारो भला ज़िंदगीअ जो। पुछां कंहिंखां चारो भला ज़िंदगीअ जो मुझल केतिरा आहिनि ही रस्ता अखियुनि में। वाह वाह। दर्द मूंखे ॾिसी उदास थी वेंदो। दर्द मूंखे ॾिसी उदास थी वेंदो। दर्द बि हिन पांध पुसाया अखियुनि में। विछोड़े जी मौसम वरी आई आहे। विछोड़े जी मौसम
वरी आई आहे सभई लुड़क पंहिंजा लिकाया आखिनि में। नसीम कीअं जीअंदे उन खां सिवा, नसीम कीअं जीअंदे उन खां सिवा, कॾहिं शेर पारस ॿुधाया आखिनि में। महिरबानी। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत। ऐं मैडम अतिया दाऊद खे अवां सभिनी जे भरपूर ताड़ियुनि में गुज़ारिश आहे त अचे ऐं पंहिंजी ख़ूबसूरत शाइरी अवां जे समातुनि जे नज़र करे। ऐं उन खां पोइ असां गुज़ारिश कंदासीं मोहतरम अमर खोहावड़ खे त हू स्टेज जे क़रीब रहे। समूरे सदारती पैनल ऐं नूरुल्दा शाह फ़हमीदा हुसैन जी इजाज़त सां मुझे नज़्म जो उनवान आहे सुडको टहक ऐं नज़म। मां पंहिंजे पेरनि हेठां जन्नत कढी ख़ुशीअ सां तोखे सौंपण लाइ तयारु आहियां। पंहिंजे पेरनि में पातल घरेतण ऐं ममता जी ज़ंजीर खे रुगो थोरो ढिलो पई कयां। मां घणो परे न वेंदसि, पंहिंजो पाण सां मिलण पई वञा। हिकु टहक ॾेई सुडको भरे या हिकु नज़्म लिखी मोटी ईंदसि। वाह 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 वाह। मां आज़ाद औरत आहियां, पर जे मुंहिंजे ॿारनि जे वारनि में लीखूं पइजी वञनि, ॻिचीअ ते पघर मिलियल मेर नज़र अचे, मुंहिंजे खाधनि में मसालनि जी तरतीब गड़बड़ थी वञे, ॿारनि जी होमवर्क कापीअ ते नाडन लिखिजी अचे, मां घर आयल महिमाननि खे भलीकार चवंदे हिकु कोप चांहि जो न पियारे सघां, ऑफिस मां वरियल थकियल मुड़ुस खां हाल अहिवाल बि न वठां, सुरको मुंझल साह, टहक फोटारियल अखियूं ऐं नज़्म अणपूरो ख़्वाब लॻंदो आहे। वाह। ख़ुदा नबुवत अता कंदे, इमाम बणाईंदे, पूरी कलंदरी बख़्शींदे मूं ते एतबार कोन कयो हो। बाक़ी क़ौम खे आला नसल ॾियण जी ज़िमेदारी मुंहिंजी आहे। उन ई आला मनसब ते कमु कंदे मां थकिजी बि त सघां थी। मुंहिंजी इतफ़ाक़ी मोकल मंज़ूर थी चुकी आहे, मां वञा थी हिकु सुडको टहक ॾियणु ऐं नज़्म लिखणु। मोकल अख़लाक़ी तौरु मंज़ूर थी वञण खां पोइ बि घर जी हर शइ खे मूंसां शिकायत छो आहे? ॿारनि जे चहिरे ते कावड़ ॾिसी सोचां थी, टहक अयाशी, सुडको आस ऐं नज़्म मुंहिंजे पेरनि में चुभियल शीशो आहे। मुंहिंजी माउ चए थी तूं मूंखां सुठी माउ नाहीं, अजीब आहीं, घर वर ऐं ॿारनि खां सवाइ बि थी कुझु चाहीं। मुंहिंजी धीअ मुंहिंजे हथनि मां कलम खसे चवे थी फ्रेंच फ्राइज़ ठाहे ॾे। मां सोचां थी त मुंहिंजी धीअ खे बि जॾहिं हिकु टहक, सुडको, नज़्म या रक़्स जे लाइ पंहिंजी ज़िंदगीअ जी टिजोड़ीअ मां कुझु पल दरकार हूंदा त मां उनखे छा सलाह ॾींदसि? टहक नंढपण जी का विछड़ियल सखी, सुडको हथनि मां उॾाणल पखी ऐं नज़्म गुनाह आहे। वाह वाह वाह, नहायत ही ख़ूबसूरत इज़हार मैडम अतिया दाऊद जी, तमामु घणी महिरबानी। गुज़ारिश कंदुसि मोहतरम गफ़ार जूणेजो खे त उहो अचे। गफ़ार जूणेजो असांजो नौजवान शाइर ऐं पंहिंजी शाइरी अचे पेश करे। अयास चयो त तूं न आएं न आएं न आएं अञा, तूं न आएं न आएं न आएं अञा, थो असांखे पियो आज़माए अञा। अयास जे इन मुशाइरे में ही साल में हिकिड़ो यादगार मुशाइरो थिए थो। यकीनन तव्हां सभु जेके वेठा आहियो, शाइरीअ सां प्यार कंदड़ दोस्त आहियो, असांजे शाइरनि खे संजीदगीअ सां ॿुधो ऐं उन्हनि खे दिलि चवे जंहिं शेर ते त दाद बि ज़रूरु ॾियो। सदारती पैनल खां आऊं इजाज़त घुरंदे पंहिंजो नज़म थो पेश कयां। उनवान आहे जॾहिं हिन जीउ झेड़ियो हो, सदम मां सोच सामारो छणिया के पन टालीअ जा, नमी मूं नाज़ बू भरसां मोहब्बत खेत मेड़ियो हो, जॾहिं हिन जीउ झेड़ियो हो। कची लांढीअ वटां लंघंदे चारण चंग हो चोरियो, सुणी ही साज़ साहन जो भरे नादीअ मझा पाणी, उझायम उञ अंदर जी, तॾहिं तासीर कहिड़ी हुई, पिरी हा प्रीत जहिड़ी हुई। विखूं वासींग के वेड़े, रयस हलंदो हुजूमनि में, अव्हां शेर ख़ामोशां, लॻे थो मौत जो मंज़र, गलियूं राहूं हड़ई खंडर। वराणीअ लय वरियस आऊं, परियां पाछे पुकारियो पे, अड़े चरिया भुलियो आहीं, मिली दर्दन निहारियो पे।
अंबनि जे ओट में खिलियसि वक़्त पंहिंजे तां, अंबनि जे ओट में आऊं खिलियसि वक़्त पंहिंजे तां, वञी वेठुसि उते अलबत जिथे अक्सर तूं ईंदी आं। शफ़क़ ऐं शाम वेले जो, शफ़क़ ऐं शाम वेले में सोचम पे अकेले में, अलाए कंहिं त थेड़ियो हो जॾहिं हिन जीउ झेड़ियो हो। महिरबानी। ऐं हाणे असां ऑनलाइन ॿुधंदासीं हसन मुतबा साहब खे, जेको ख़ुसूसी तौर ते हिन मुशाइरे जे लाइ रिकॉर्ड करे पंहिंजी शाइरी असांजे लाइ मोकिलियो आहे। त मां दोस्तनि खे चवंदुसि त हसन मुतबा साहब जो जी शाइरी प्ले कनि। खाना बदोश राइटर्स कैफ़े जूं दोस्तो ऐं खाना बदोश राइटर्स कैफ़े जा दोस्तो, प्यारो मुमताज़ शाह माय पब्लिकेशन ऐं उन्हनि जा साथी, अवां सभिनी जा लख थोरा। अवां मूंखे हिते अयाज़ मेलो 7 जे मुशाइरे में जेको आहे मौक़ो ॾिनो आहे, ऐं प्यारे मुमताज़ शाह ऐं माय पब्लिकेशन जा थोरा जिन मुंहिंजो किताबु छापियो आहे। 2 नज़म पंहिंजा अर्ज़ु कयां थो। ख़त कंहिं लिखियो हूंदुई, अर्ज़ु आहे ख़त कंहिं लिखियो हूंदुई, फ़ोन कंहिं कयो हूंदुई, ॻोठ जी गलियुनि में कंहिं यादि बि कयो हूंदुई। ख़त कंहिं लिखियो हूंदुई, फ़ोन कंहिं कयो हूंदुई, ॻोठ जी गलियुनि में कंहिं यादि बि कयो हूंदुई। ऐं वॾनि वॾनि हेठां हू जेके कचियूं कबरियूं तूं उते वियो हूंदे, ऐं वॾनि वॾनि हेठां हू जेके कचियूं कबरियूं तूं उते वियो हूंदे। हथ बि खयां हूंदई, कुल के पढ़िया हूंदई, लुड़क बि लड़िया हूंदई, ऐं उते उन भरिसां हो जो हिकिड़ो ओतारो, ऐं उते उन भरिसां हो जो हिकिड़ो ओतारो तूं उते वियो हूंदे। राग बि ॿुधा हूंदई, वज़म बि छिकिया हूंदई, लाड़ में मुसाफ़िर तूं यार शाल सभु वचनई, लाड़ में मुसाफ़िर तूं यार शाल सभु वचनई। ओठवां वगर आहिनि पीर जा पताशा आहिनि, खीर जा वटा आहिनि। ओठवां वगर आहिनि खीर जा वटा आहिनि, पीर जा पताशा आहिनि। लाड़ में मुसाफ़िर तूं साल कई थिया आहिनि, तूं समन जे मेले ते हथ हथ में ॾेई, राति भर रुलियो पंहिंजो, काश तूं अची बीहर छोक में मिली जेकर। तूं समन जे मेले ते हथ हथ में ॾेई, हथ हथ में ॾेई, राति भर रुलियो पंहिंजो, काश तूं अची बीहर छोक में मिली जेकर। देस देस ओरांगी, खंड खंड ओरांगी, देस देस ओरांगी। तूं जॾहिं हलियो हूंदे हथ के लुॾिया हूंदा, तूं जॾहिं हलियो हूंदे हथ के लुॾिया हूंदई। हू ॿनियुनि जे दंगनि ते दूर ताईं हलिया हूंदई, हू ॿनियुनि जे दंगनि ते दूर ताईं हलिया हूंदई। कुर्ब जा कुठल माण्हू सिंध में मिलिया हूंदई, कुर्ब जा कुठल माण्हू सिंध में मिलिया हूंदई। हीउ मुंहिंजो हिकिड़ो ॿियो नज़्म आहे त मूं लिखियो हो काफ़ी अरसो अॻु में, पर हीउ जेको आलमी पेंडेमिक आहे इन में अॼु बि उनजी रिलेवेंस आहे, उन पस मंज़र में, ऐं उनखे तव्हां उन में पाण उनखे ॾिसी सघूं था। अड़े ओ मौत कुझु खणियूं, अड़े ओ मौत कुझु खणियूं, असां मथां न काहे तूं, न को ही ख़्वाब जो नगर खनन पलनि में ड्राहे तूं। अड़े ओ मौत कुझु खणियूं, असां मथां न काहे तूं, न को ही ख़्वाब जो नगर खनन पलनि में ड्राहे तूं। अञा अंगूर जूं वलियूं ऐं दिलि रुबा बचनि पियूं, अञा अंगूर जूं वलियूं ऐं दिलि रुबा बचनि पियूं, ऐं ओ परी गली में ॾिस त गोरियूं नचनि पियूं। गिटार ते उन छोकिरे जो गीत तूं नथो ॿुधी, गिटार ते उन छोकिरे जो गीत तूं नथो ॿुधी। उन तार तार ज़िंदगी खे आङरनि सां छेड़ियो, ऐं सार जी उॾार खे उन देस देस ॻोल्हियो। उन तार तार ज़िंदगी खे आङरनि सां छेड़ियो, ऐं सार जी उॾार खे उन देस देस ॻोल्हियो। पर यार जो पतो न पियो, नाखुअनि जे नींहं ते एतबार कोन हा, हिन वतन जे मींहं ते एतबार कोन हा। नाखुअनि जे नींहं ते एतबार कोन हा, हिन वतन जे मींहं ते एतबार कोन हा। असांजे मीत खे खणी उतर जे पार जा वई, असांजे मीत खे खणी उतर जे पार जा वई।
असांजे रूह में मिठा रेल सां रची वई। असांजे मीत खे खणी उतर जे पार जा वई, असांजे रूह में मिठा रेल सां रची वई। उदास रोह रातियूं नगर में मोरड़ा बटे, उदास रोह रातियूं नगर में मोरड़ा बटे, असांखे ईअं सुम्हण न ॾिन डगर ते छोरड़ा बटे, असांखे ईअं सुम्हण न ॾिन डगर ते छोरड़ा बटे। अञा त ॿार ही नंढो आशिकी सिखे पियो, अञा त ॿार ही नंढो आशिकी सिखे पियो, अञा अयाज़ सिंध में शाइरी लिखे पियो, अञा त ॿार ही नंढो आशिकी सिखे पियो, अञा अयाज़ सिंध में शाइरी लिखे पियो। अड़े मौत कुझु करियो, अञा अयाज़ सिंध में शाइरी लिखे पियो, अड़े मौत कुझु करियो। मतां असांजे भाग में अञा त गुरगलनि जियां रुणूं पिया जुड़ूं पिया, अञा त गुरगलनि जियां पिनूं पिया रुणूं पिया, हवा सां ॼण जुड़ूं पिया। जॾहिं मूं लिखी तॾहिं हयात हुआ, अॼु बि हयात आहे, अमर हयात आहे। सो अञा अयाज़ सिंध में अञा ऐं ॿार ही नंढो आशिकी सिखे पियो, अञा अयाज़ सिंध में शाइरी लिखे पियो, अड़े मौत कुझु खणियो, अड़े मौत कुझु खणियो। अञा त गुरगलनि जियां अमर सिंधु, अञा त गुरगलनि जियां पिनूं पिया रुणूं पिया, हवा सां ॼण जुड़ूं पिया। मतां असांजे भाग में को पखी लिखियलु हुजे, मतां असांजी जाग में का सखी लिखियलु हुजे, अड़े मौत कुझु खणियो। महिरबानी तव्हांजी। वाह वाह, निहायती ख़ूबसूरत ख़वातीन असांजे इन मुशाइरे में शामिल थी वियो। अयाज़ चयो त अॼु सर्द हवा आहे, थी बाहि ॿरे बरसां ऐं प्यार जुदा आहे। अयाज़ जे इन्हनि सुहिणनि सिटुनि सां अहिड़े ई ख़ूबसूरत शाइर अमर पीरज़ादे खे गुज़ारिश आहे त हू जेको असांजे सदारती पैनल में बि शामिल आहे अचे ऐं पंहिंजी ख़ूबसूरत शाइरी पेश करे। कुझु शेर ऐं हिकु नज़्म ॿुधायां थो। सोच जो अंधेरो आहे, सोच जो अंधेरो आहे, अमर सिंधु। सोच जो अंधेरो आहे, औरतुनि खे परखण में मर्द ॼण वॾेरो आहे। सोच जो अंधेरो आहे, औरतुनि खे परखण में मर्द ॼण वॾेरो आहे। हिकु 64 आहे। मींहं में दूर तूं रही आहीं, मींहं में दूर तूं रही आहीं, यादि ॾाढो अची रही आहीं, मींहुं हाणे झको थियो आहे, तूं मुसलसल वसी रही आहीं। वाह 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 वाह। मींहं में दूर तूं रही आहीं, यादि ॾाढो अची रही आहीं, मींहुं हाणे झको थियो आहे, तूं मुसलसल वसी रही आहीं। हिकु ॿियो 64 आहे। बर्फ़ जहिड़ी आ हवा, बर्फ़ जहिड़ी आ हवा, अच त ॿाहिरि था हलूं। बर्फ़ जहिड़ी आ हवा, अच त ॿाहिरि था हलूं, बाहि जहिड़ा चप खण मच मचाए था अचूं। हिकु नज़्म आहे, रोमेंटिक नज़्म आहे। तूं मींहं में भिॼी पई, तूं मींहं में भिॼी पई या पंहिंजे हुस्न सां दुनिया जी गदलाण पई लाहीं। तूं मींहं में भिॼी पई या पंहिंजे हुस्न सां दुनिया जी गदलाण पई लाहीं, तो समुंड में पेर ॿोड़िया या लहरुनि खे आशीर्वाद पे ॾिनो। वाह वाह वाह। तो समुंड में पेर ॿोड़िया या लहरुनि खे आशीर्वाद पे ॾिनो, तो टहक पे ॾिना या गुलाबनि खे खिलण पे सेखारियो। वाह 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 वाह। तो टहक पे ॾिना या गुलाबनि खे खिलण पे सेखारियो, तो साड़ी पाती या जवानीअ खे चेल सां ॿधी छॾियो। वाह वाह। तो साड़ी पाती या जवानीअ खे चेल सां ॿधी छॾियो, तो लुड़क पे हारिया या दर्द जे दाइमी हुजण जी गवाही पे ॾिनी। वाह। तो झुमर पे हईं या धरतीअ जे सदन जो थक पे लाथो। वाह। तो झुमर पे हईं या धरतीअ जे सदन जो थक पे लाथो, तो मेकअप पे कयो या मुंहिंजे इश्क खे ज़र्क बर्क पे कयो। वाह 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 वाह। तो मेकअप पे कयो या मुंहिंजे इश्क खे ज़र्क बर्क पे कयो, तो साह पे खयो या हिन काइनात खे जीअण पे सेखारियो। वाह साईं वाह। ही हुयो असांजो दोस्त अमर पीरज़ादो। ऐं हाणे मां गुज़ारिश कंदुसि मोहतरमा तनवीर अंजुम साहिबा के, जेके उर्दू जूं निहायती ख़ूबसूरत शाइराऊं आहिनि ऐं
असांजे हिन अॼोकी जेका निशस्त आहे उनजे प्रेसिडियम में शामिल आहिनि, सदारती पैनल में शामिल आहिनि, तव्हां सभिनी जे ताड़ियुनि में मोहतरमा तनवीर अंजुम साहिबा। ऐं उन खां पोइ असां छो त स्टेज ते बि हलाईंदा हलंदासीं, अदी गुलबदन जावेद मिर्ज़ा खे गुज़ारिश कंदासीं त हू पंहिंजी शाइरी ॿुधाए। लहण न ॾींदासीं स्टेज तां, लहण न ॾींदासीं शेर पढ़ण खां पोइ। अमर सिंधु, अरफाना मल्ला, अतिया दाऊद और उनके तमाम साथियों को बहुत बहुत मुबारकबाद और शुक्रिया कि हर साल वो हमें ज़रूर इस मेले में शरीक करती हैं, जिसकी वजह से हम इस रंगारंग महफिल में को देख पाते हैं। मैं यहाँ नज़में सुनाऊंगी। एक नज़्म है, उसका उन्वान है हवाएं सर्द हैं। हवाएं सर्द हैं। सारे पर्दे मत हटाओ, बारिशें तेज़ हैं। पूरी खिड़कियाँ मत खोलो, हवाएं सर्द हैं। वाह। आतिशदान में आग ठंडी हो चुकी है और मेरे पास माचिस की आखिरी तीली इस्तेमाल हो चुकी है। अगर मेरे पास माचिस की एक तीली बाकी होती तो मुझे सोचना पड़ता मैं इससे आतिशदान में आग जलाऊं या तुम्हारे हाथों में कांपता हुआ सिगरेट। लेकिन अब मैं सोच रही हूँ शायद इस वक्त कहीं पर किसी भूखे बच्चे ने किसी बम को सेब समझकर उठाना चाहा हो और ज़मीन से बिखर कर आसमान में चला गया हो। पता नहीं चलता गोश्त जलने की बू मेरे बहुत पास कहाँ से आ रही है, बावर्ची खाने से या एक दूर दराज मुल्क से। बच्चों के रोने की आवाज़ कहाँ से आ रही है, बच्चों के बेडरूम से या एक दूर दराज मुल्क से। एक औरत दर्द से कहाँ तड़प रही है, अस्पताल में बच्चे को जन्म देते हुए या एक दूर दराज मुल्क में अपने सिपाही बेटे को अलविदा कहते हुए। मेरे करीब शोर है या खामोशी है, पता नहीं चलता। पता नहीं चलता माचिस की तीलियाँ कैसे ख़त्म हो गईं। मैं तुम्हारे हाथों में कांपता हुआ सिगरेट नहीं जला सकती। कुछ खूबसूरतियाँ खामोशी में फ़ना होती हैं, कुछ खामोशी से बाहर आने की कोशिश में। सारे पर्दे मत हटाओ, बाहर बारिशें तेज़ हैं। पूरी खिड़कियाँ मत खोलो, हवाएं सर्द हैं। शुक्रिया। पूरी खिड़कियाँ मत खोलो, हवाएं सर्द हैं। नहायत ही खूबसूरत, बड़ी महिरबानी, बहुत शुक्रिया। और हाणे मां गुज़ारिश कंदुसि स्टेज ते जी हिकिड़ो ॿियो बि एक और भी सुनाए। चले एक नज़्म है जान के एवज़। बच्चा लालटेन की रोशनी में पढ़ रहा है, बूढ़ा अपनी दुआएं बांट रहा है। मुझे तुम्हारे इल्ज़ाम पर अपनी सफाई पेश करना है। कोई कहता है अल्फाज मेरी गिरफ्त से बाहर हैं, सोच मेरी गिरफ्त से बाहर है, दिल मेरी गिरफ्त से बाहर है। कोई कहता है मेरी निगाहें दीवानी मालूम होती हैं, अपनी सफाई पेश करना मेरे बस से बाहर है। मुझ पर गहरे समंदर में तैरने का इल्ज़ाम है, मुझ पर घने जंगल में रास्ता ढूंढने का इल्ज़ाम है। मुझ पर कड़ी धूप में जान देने का इल्ज़ाम है। बच्चा आज का सबक पढ़ चुका है, बूढ़ा अपनी दुआएं बांट चुका है। तुम इल्ज़ाम लगाकर किस इंतज़ार में हो। बच्चे की लालटेन बुझाई नहीं जा सकती, बूढ़े की दुआएं चुराई नहीं जा सकती। वाह वाह। मैं अपने अल्फाज अपनी जान के एवज़ बेच नहीं सकती। वाह 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 वाह, बहुत खूब। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि सदारती पैनल में शामिल अदी गुलबदन जावेद मिर्ज़ा खे त हू अचे ऐं पंहिंजी शाइरी अव्हांखे अचे ॿुधाए। अयाज़ जे इन्हनि सिटुनि सां त को पखी कोझो, को पखी हंज, कंहिंखे मिलियूं ख़ुशियूं, कंहिंखे मिलियो रंज, ज़िंदगी हिकु शतरंज, खेॾज वॾे ख़्याल सां। ऐं इन खां पोइ नेमत सूमरो आहे असांजी लिस्ट में, जेकॾहिं मौजूदु आहे त उहो भरिसां स्टेज जे रहे। मोहतरम नेमत सूमरो। महिरबानी अदा।
लुड़क लिकाइण सिखी वियासीं, मुस्किराइण सिखी वियासीं, हुजे राह में मिलियो बि त छा, असां लवाइण सिखी वियासीं। अगरि जे तूं अची वेंदे असांजे चाह में जाना, वाह वाह, अगरि जे तूं अची वेंदे असांजे चाह में जाना, गुल के ई टिड़ी पवंदा, चंड के ई खिड़ी पवंदा। वाह वाह, असां तुंहिंजे पुॼाणा जे, असां तुंहिंजे पुॼाणा जे उदासियूं ओतियूं मन में, ख़ामोशियूं ओढ़ियूं तन ते, उहे तुंहिंजे अचण ते सभु, उहे तुंहिंजे अचण ते सभु गुलाबी गीत थी पवंदियूं, मुहबत मीत थी पवंदियूं। अखियूं जो इंतज़ारियूं आहिनि, अखियूं जो इंतज़ारियूं आहिनि, तुंहिंजी आजा कंदियूं अहिड़ी, दिलियूं रस्ता ठही पवंदियूं, दिलियूं रस्ता ठही पवंदियूं। थींदी बरसाति मुखड़ियुनि जी, बहारूं हीर थी घुलंदियूं। वाह वाह, अगरि जे तूं अची वेंदे असांजे शहर में जाना। वाह वाह वाह, हिकु नंढड़ो नज़्म आहे, खूबसूरत आहे। सूंहं नंगर ते वेठी जाना, तुंहिंजो अक्स उणा थी, सूंहं नंगर ते वेठी जाना, तुंहिंजो अक्स उणा थी। सोनी नथ सरीअ में ॼण के हीरा लाल जड़िया थी। वाह वाह, तसवर तुंहिंजो आणे अखियुनि में, समुंड में चंड खिड़ी पियो जाना। वाह वाह, लहर लहर पे नगमा गाता, छोली छोली रक्सां जाना, तुंहिंजा ज़ुल्फ़ जॾहिं थी सोचां, तुंहिंजा ज़ुल्फ़ जॾहिं थी सोचां, ककर कारो भार लहनि था, ॾाढा मेघ मल्हार थियनि था, ओसीअड़े में वेठे जाना, प्रेम जॾहिं थी सोचां, ओसीअड़े में वेठे जाना, प्रेम जॾहिं थी सोचां। चोॾस गुल गुलाब टिड़नि था, राहूं थीरा बेल पवन थियूं। वाह 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 वाह, बाहुनि बहकी प्यार मिलनि था, वाह। सूंहं नगर ते वेठी जाना, तुंहिंजो अक्स उणा थी। वाह 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 वाह, नहायत ही ख़ूबसूरत अयास चयो त के अखियूं ओपरियूं तोड़े ॼाण सुञाण, के अखियूं आरसियूं जिन में नीह निहाण, छिकजी पंहिंजो पाण जड़जी वञनि जीअ में। स्टेज तरफ़ हलूं था ऐं स्टेज ते वेठल असांजो सदारती पैनल में शामिल नहायत ही ख़ूबसूरत उर्दू जो शाइर वहीद बलोच साहब, मां खेसि गुज़ारिश कंदुसि त अचे ऐं तव्हां सां अचे मुखातिब थिए ऐं पंहिंजी शाइरी ॿुधाए। शब तहारे या के रूचे मावती गप्पा जने, शब तहारे या के रूचे मावती गप्पा जने, माँ बलूचे मावती गप्पा जने। शब तहारे या के रूचे मावती गप्पा जने, माँ बलूचे मावती गप्पा जने। अंदरे इंसान कुश्ता माँ तई जोरा किया, अंदरे इंसान कुश्ता माँ तई जोरा किया, मावती लुंटा नदूचे मावती गप्पा जने। वाह वाह वाह, अंदरे इंसान कुश्ता माँ तई जोरा किया, मावती लुंटा नदूचे मावती गप्पा जने। मैं जुबाना आसमानो जज्बगाना नब्त गो, वाह वाह, मैं जुबाना आसमानो जज्बगाना नब्त गो, माँ भले कस्सा न सोचे मावती गप्पा जने। बहुत मेहरबानी, बहुत मेहरबानी। अब मैं कुछ उर्दू के अशार आप लोगों के साथ सुना जाऊंगा। हमने फिर तैयार कर रखा है लश्कर सोच लो, वाह वाह, हमने फिर तैयार कर रखा है लश्कर सोच लो, हम नहीं तादाद में अब के 72 सोच लो। वाह, हमने फिर तैयार कर रखा है लश्कर सोच लो, हम नहीं तादाद में अब के 72 सोच लो। फिर जमीनों आसमां के बस में वो आता नहीं,
फिर जमीनों आसमां के बस में वो आता नहीं, वजद में आता है जब कोई कलंदर सोच लो। वाह 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 वाह। फिर जमीनों आसमां के बस में वो आता नहीं, वजद में आता है जब कोई कलंदर सोच लो। गर्चे ताकत का तवाजुन है तुम्हारे हक में आज, गर्चे ताकत का तवाजुन है तुम्हारे हक में आज, कल कहां तक जा सकोगे हमसे बचकर सोच लो। वाह वाह वाह। गर्चे ताकत का तवाजुन है तुम्हारे हक में आज, कल कहां तक जा सकोगे हमसे बचकर सोच लो। आज उनका मैं हदफ हूं, आज बारी है मेरी, आज उनका मैं हदफ हूं, आज बारी है मेरी, कल तुम्हारा भी तो आ सकता है नंबर सोच लो। वाह वाह वाह। आज उनका मैं हदफ हूं, आज बारी है मेरी, कल तुम्हारा भी तो आ सकता है नंबर सोच लो। यूं हुआ तो होगा क्या, अगर यूं हुआ तो होगा क्या, यूं हुआ तो होगा क्या, यूं हुआ तो होगा क्या, यूं ना हुआ तो होगा क्या, मार ना डालें तुम्हें अंदर के ये डर सोच लो। वाह वाह वाह। यूं हुआ तो होगा क्या, यूं ना हुआ तो होगा क्या, मार ना डालें तुम्हें अंदर के ये डर सोच लो। कत्ल कर सकता है कोई, सच्ची बातें मत करो। वाह वाह। कत्ल कर सकता है कोई, सच्ची बातें मत करो, फतवा कर सकता है जारी आज मिंबर सोच लो। कत्ल कर सकता है कोई, सच्ची बातें मत करो, फतवा कर सकता है जारी आज मिंबर सोच लो। और एक शेर आप तमाम मुंतज़मीन के लिए, हम तसव्वुर को हकीकत में बदलते हैं मियाँ, हम तसव्वुर को हकीकत में बदलते हैं मियाँ, जिंदगी देंगे उसे तुम जो भी मंजर सोच लो। वाह 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 वाह। ख़ूबसूरत इहो उर्दू ऐं बलोची ॿोलीअ जो ख़ूबसूरत शाइर वहीद बलोच साहब। ऐं हाणे मां गुज़ारिश कंदुसि मोहतरम सरवर नवाज़ बुघियो खे त उहो अचे ऐं पंहिंजी शाइरी अव्हां जे समातुनि जे नज़र करे। अयास चयो त तूं मूंखे मारणु चाहीं थो, मां तोखां मूर न मरणो हा, गुंजार कंदी जा मूंखां पोइ तंहिं जुंदड़ीअ जो मां झरणो हा। असां वटि पिंडाल में जेके वेठल शाइर आहिनि तक़रीबन असांजी लिस्ट मुताबिक़ पूरा थी चुका आहिनि। स्टेज तरफ़ हलंदासीं ऐं यकीनन हीउ जेको मुशाइरो आहे हिन जो जेको मच भरियल आहे, छो त मां जाॾे बि ॾिसां थो हाणे शाइर वेठा आहिनि, जेकॾहिं शाइर वेठा आहिनि उहे दाद नथा ॾियनि त पोइ कंहिंखे चवंदासीं असां। सो असां उमेद कंदासीं त जेका शाइरी पेश थिए थी उन में एॾा जेकॾहिं वाह वाह जा आवाज़ ईंदा त मुशाइरे जो माहौल जुड़ी पवंदो। ख़ूबियुनि में तूं जहिड़ी जन्नत, कहिड़ो तोखे नाम ॾियां, ईद जी ॼणका आहीं इबादत, कहिड़ो तोखे नाम ॾियां, पर ओज में ईअं लॻी ॼण को काफ़ जी मुख परी, सब्र शुक्र आहे तुंहिंजी आदत, कहिड़ो तोखे नाम ॾियां, इल्म अकुल तख़लीक़ बि तो वटि, वक़्तु शुनास बि तूं, भेट करे केरु कंहिंजी ताक़त, कहिड़ो तोखे नाम ॾियां, थोरो ॻाए थोरो ॻाल्हाए घणो चवीं थी, हीउ बि त ॾांहुं कमाल जो आहे, वहदत कसरत कसरत वहदत, कहिड़ो तोखे नाम ॾियां, सुरमई शामूं इत्र गुलाब, चाह चंबेलीअ सां तुंहिंजो, तोखां चोराई पोपट रंगत, कहिड़ो तोखे नाम ॾियां, सरवर हूर परिया साम्हूं, फ़िक्र जी अख सां ॾिसजो, रब साईं जी आहीं करामत, कहिड़ो तोखे नाम ॾियां। महिरबानी। कोहिस्तान मां कोई दोस्त आहे शाइर शाहिद मूसो, उनखे गुज़ारिश आहे त अचे ऐं हिकिड़ो ग़ज़ल ई ॿुधाईंदो। ऐं झूपड़ीअ ॿाहिरां राति झांझर वॻी, पेर कंहिंजा हुया केर मूंखां भॻी, सोन जहिड़ी जवानी असां खां वठी, वार चांदी कयई उमिरि एॾी ठगी। मां इहो जेतोणीकि अॻु में पढ़ी चुको आहियां अयाज़ जो, पर ताज साहब खे एलाद कयुमि त तव्हां बि शाइरी ॿुधायो, पर चए थो यादि कोन्हे, इन जे करे अच्छा वार साईं जा थी विया आहिनि। जॾहिं जवानी में हूंदो त असांखे शेर पंहिंजा यादि ॿुधाईंदो हो। हीउ दोस्त कोहिस्तान मां कई आयो आहे, ख़ुसूसी तौर ते हिन मुशाइरे में शरीक थियण लाइ तव्हां यकीनन ॿुधंदा ऐं खेसि दाद ॾींदा। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद साईं नज़म आहे, नज़म जो उनवान आहे खीर थर। कीअं चऊं ए खीर थर, कीअं चऊं ए खीर थर, तूं सदा हूंदे ईअं अॼु आहीं तूं जीअं, कीअं चऊं ए खीर थर, तूं सदा हूंदे ईअं अॼु तूं आहीं जीअं,
तो मथां घेरा वॾा वक़्त जा फेरा वॾा से अखियुनि सां पिया ॾिसूं कीअं चऊं ए खीर तरह तूं सदा हूंदे ईअं अॼु तूं आहीं जीअं हालतुनि जे ॼार में मतलबी संसार में तूं कीअं संभालींदे सरह तूं कीअं पालींदे सरह सरह सिंध जो नायाब जानवर आहे। असां ख़ुशनसीब आहियूं कोहिस्तान वासी जेके अॼु बि उन खे खीर थर जी हंज में संभालियो वेठा आहियूं। अॼु आहीं तूं जीअं हालतुनि जे ॼार में मतलबी संसार में तूं कीअं संभालींदे सरह तूं कीअं पालींदे सरह ऐं गॾु कीअं बचाईंदे हरण किथ लिकाईंदे ऐं गॾु कीअं बचाईंदे हरण किथ लिकाईंदे ए खीर थर ओ खीर थर तोखे का आहे ख़बर कांभू बि वियो कारो बि वियो कांभू बि वियो कारो बि वियो देस ॼण सारो ई वियो पर तूं अञा आहीं बचल जो कुंड में आहीं लिकियल पर तूं अञा आहीं बचल जो कुंड में आहीं लिकियल ए खीर थर ओ खीर थर मां चाहियां थो त शाल सदा हूंदे ईअं अॼु तूं आहीं जीअं। महिरबानी। वाह वाह वॾी महिरबानी अदा। ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदुसि गुलज़ार हाले पोटो खे त उहो अचे ऐं पंहिंजी शाइरी ॿुधाए। गुलज़ार हाले पोटो आयासीं हिननि सिटुनि सां त ॻभो पाणीअ ढुक में ॿोड़े जे खाईं पंहिंजे ऊचे घाट खे मूर न झुकाईं त तुंहिंजी साईं ॾात ॾहूणी थी वञे। ही दोस्त जेके ख़ासि तौर ते बलोची शेर ते ॾाढी वाह वाह पिया कनि इन्हनि जी महिरबानी जो इन्हनि मुशाइरे जे रंग खे मटायो आहे ऐं मचायो आहे ऐं असां तवक़ो तव्हां मां इहा ई कंदासीं त ईअं ई तव्हां मुशाइरे जे रंग खे मचाईंदा रहो। साजन राव जे शेर सां आउं पंहिंजे गज़ल जी शुरूआत कंदुसि। तूं रूप मुंहिंजे साम्हूं तूं रूप मुंहिंजे साम्हूं दरवेश जो वठी आ तूं रूप मुंहिंजे साम्हूं दरवेश जो वठी आ मूंखे कॾहिं चुमण ॾे सिंध पाक पेर पंहिंजो। गज़ल आ तुंहिंजी सनड़ीअ सार में तब्दील थी तुंहिंजी सनड़ीअ सार में तब्दील थी पियो वञा अॼु तार में तब्दील थी तुंहिंजी सनड़ीअ सार में तब्दील थी पियो वञा अॼु तार में तब्दील थी था हवा जे रूह में विचड़ियो वञनि। वाह वाह। था हवा जे रूह में विचड़ियो वञनि वार तुंहिंजा ॼार में तब्दील थी था हवा जे रूह में विचड़ियो वञनि वार तुंहिंजा ॼार में तब्दील थी मूं दरिया थी रुख जीअं हुन ॾांहुं कयो मूं दरिया थी रुख जीअं हुन ॾांहुं कयो हूअ वई वणकार में तब्दील थी मूं दरिया थी रुख जीअं हुन ॾांहुं कयो हूअ वई वणकार में तब्दील थी बांसुरीअ जे बुत जहिड़ी छोकिरी बांसुरीअ जे बुत जहिड़ी छोकिरी थी वॾे तलवार में तब्दील थी बांसुरीअ जे बुत जहिड़ी छोकिरी थी वॾे तलवार में तब्दील थी ज़हन ते का नक्श पंहिंजा वही छॾे। वाह वाह। ज़हन ते का नक्श पंहिंजा वही छॾे नज़्म मां अख़बार में तब्दील थी ज़हन ते का नक्श पंहिंजा वही छॾे नज़्म मां अख़बार में तब्दील थी लठ जी आंगर तसवर में झले लठ जी आंगर तसवर में झले पोड़ो वियो ॿार में तब्दील थी लठ जी आंगर तसवर में झले पोड़ो वियो ॿार में तब्दील थी तुंहिंजी सनड़ीअ सार में तब्दील थी पियो वञा अॼु तार में तब्दील थी। वॾी महिरबानी। ऐं हाणे गुज़ारिश आहे कबीर नोहाणी खे त उहो बि अचे पंहिंजी शाइरी ॿुधाए ऐं उनखां पोइ साजिद सिंधी असां खां रहिजी वियो आहे उनखे बि गुज़ारिश आहे त
जिते बि मौजूदु आहे अचे ऐं असांखे पंहिंजी शाइरी ॿुधाए, उन खां पोइ असां स्टेज तरफ़ हलंदासीं। कबीर नुहाणी। बरसात में विछोड़ो आलोब थी सघे थो, बरसात में विछोड़ो आलोब थी सघे थो, ऐं जो किरियो सो ॻोढ़ो भालो बि थी सघे थो। वाह वाह। बरसात में विछोड़ो आलोब थी सघे थो, ऐं जो किरियो सो ॻोढ़ो भालो बि थी सघे थो। मुंहिंजे चुमण खां अॻु में तोखे चुमी वञे थो, मुंहिंजे चुमण खां अॻु में तोखे चुमी वञे थो, दुश्मन त तुंहिंजे कन जो वालो बि थी सघे थो। वाह अरे वाह वाह वाह। मुंहिंजे चुमण खां अॻु में तोखे चुमी वञे थो, दुश्मन त तुंहिंजे कन जो वालो बि थी सघे थो। पंहिंजी सॼी जुदाई हिकु दाइरे में रखजांइ, पंहिंजी सॼी जुदाई हिकु दाइरे में रखजांइ, बाड़ी या पंध जेकर बालो बि थी सघे थो। पंहिंजी सॼी जुदाई हिकु दाइरे में रखजांइ, बाड़ी या पंध जेकर बालो बि थी सघे थो। विच में रखी विछोड़ो ख़ामोश बस रुनू पे, विच में रखी विछोड़ो ख़ामोश बस रुनू पे, महबूब जे चपन खे तालो बि थी सघे थो। विच में रखी विछोड़ो ख़ामोश बस रुनू पे, महबूब जे चपन खे तालो बि थी सघे थो। ऐं पढ़ंदो आहे पहिरियों दर्जो केॾो मलूक भाउ अथई, पढ़ंदो आहे पहिरियों दर्जो केॾो मलूक भाउ अथई, चाहे इहो जे मुंहिंजो सालो बि थी सघे थो। महिरबानी। पढ़ंदो आहे पहिरियों दर्जो केॾो मलूक भाउ अथई, चाहे इहो जे मुंहिंजो सालो बि थी सघे थो। शाइरी अखि ॾिसो साईं। आख़िरी शेर मोहबतूं। पढ़ंदो आहे पहिरियों दर्जो केॾो मलूक भाउ अथई, चाहे इहो जे मुंहिंजो सालो बि थी सघे थो। आख़िरी शेर अख मां कढी सपना मुंहुं में रखी सघीं थी। वाह वाह। अख मां कढी ही सपना मुंहुं में रखी सघीं थी, मुंहिंजो विजूद तोले थालो बि थी सघे थो। बरसात में विछोड़ो आलो बि थी सघे थो। वाह साईं वाह, वाह साईं वाह। वफ़ा नाथन शाही बि चयो त मूं त अखड़ियुनि में पए तलाश कया, लुड़क बीठा हा तुंहिंजे चारे में, ऐं ॿार मां यार जो सुराग मिलियो चंड जी रोशनी सितारे में। ऐं हाणे मां गुज़ारिश कंदुसि सिंधी ॿोली जे निहायती ख़ूबसूरत शाइर साजिद सिंधीअ खे, जंहिं चयो त दिलि त तुंहिंजे चाह में गुम थी वई, ॼण सुई दरियाह में गुम थी वई, जुस्तजू केॾी कई मूं दिलि मगर दर्द जे दरगाह में गुम थी वई। साजिद सिंधी असांजो निहायती ख़ूबसूरत शाइर, संदसि 2 शेरी मजमूआ अची चुका आहिनि। अचे ऐं पंहिंजी ख़ूबसूरत शाइरी अवां जे समातुनि जे नज़र करे। हर खुशी मूं खां खसी थई, ए खुशी तो छा ॾिनो। वाह वाह वाह। हर खुशी मूं खां खसी थई, ए खुशी तो छा ॾिनो, ज़िंदगीअ खे ज़िंदगी भर ज़िंदगी तो छा ॾिनो। वाह 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 ख़ूबसूरत। आहज़ारी पंधवारी पेर नंगा सिज ततल। वाह वाह। आहज़ारी पंधवारी पेर नंगा सिज ततल, लुड़कलारूं बेकरारी आशिकी तो छा ॾिनो। तो पुठियां तोखे विञाए मूं विञायो पाण खे, तो पुठियां तोखे विञाए मूं विञायो पाण खे, राति सारी आ अंधारी रोशनी तो छा ॾिनो। अख कटोरी मैं कदे में मैं पुॼाणा कंहिं खईं। वाह वाह। अख कटोरी मैं कदे में मैं पुॼाणा कंहिं खईं, होश में मैं नोश नाहिनि मैं कशी तो छा ॾिनो। वार खोले वार कर हर वार खाली वार छो। वाह वाह। वार खोले वार कर हर वार खाली वार छो, मां बि मांदो हाँ मरण लाइ ओ मिठी तो छा ॾिनो। प्यार हो पंहिंजो असासो प्यार ई पायो मगर। वाह वाह। प्यार हो पंहिंजो असासो प्यार ई पायो मगर, जग लुटेरो सभु लुटे वियो सादगी तो छा ॾिनो। वाह 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 वाह। सूर सपना साण साजिद सार सोचूं आसरा। वाह वाह। सूर सपना साण साजिद सार सोचूं आसरा, पेन कागज़ पेट खाली शायरी तो छा ॾिनो। वाह 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 वाह। ज़िंदगीअ खे ज़िंदगी भर ज़िंदगी ॿीहर तो पढ़ो छा साजिद, इहो ॾिनो। ॿीहर पढ़।
सूर सपना साणो साजिद सारा सोचूं आसरा पेन कागज़ पेट खाली शायरी तो छा ॾिनो हर ख़ुशी मूं खां खसी थई ए ख़ुशी तो छा ॾिनो ए ख़ुशी तो छा ॾिनो ही हुयो तमामु सुहिणो शाइर साजिद सिंधी। कहिड़े कुंभर जोड़ियो मिटीअ बिना थां आहे तुंहिंजी बाज सां मियां मुंहिंजो नाम किथे हुजां आं जे न हुजी तूं जुई में। स्टेज तरफ़ हलूं था। असांजे सदारती पैनल में शामिल सिंधी ॿोली जी निहायत ई ख़ूबसूरत शाइरा रुखसाना प्रीत वेठी आहे। तव्हां सभिनी जे भरपूर ताड़ियुनि में मां गुज़ारिश कंदुसि त अचे ऐं पंहिंजी ख़ूबसूरत शाइरी अव्हां जे समातुनि जे नज़र करे। तव्हांजूं भरपूर ताड़ियूं रुखसाना प्रीत। हिकिड़ो चौसठिरो आहे शेख अयाज़ साहब खे भेटा तौरु उन खां पोइ गज़ल पेश कंदमि। मुंहिंजूं तारीख़ में उॾारूं आहिनि मुंहिंजूं तारीख़ में उॾारूं आहिनि मुंहिंजो भड़को ई बाद वारो आहे। वाह वाह। मुंहिंजूं तारीख़ में उॾारूं आहिनि मुंहिंजो भड़को ई ई बाद वारो आहे। मुंहिंजी हर सिट में बग़ावत आहे। वाह वाह। मुंहिंजी हर सिट में बग़ावत आहे मुंहिंजो लहजो अयाज़ वारो आहे। वाह 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 ख़ूबसूरत ख़ूबसूरत वाह वाह। गज़ल आहे कौन थी तो बिना सरे जाना। वाह वाह। कौन थी तो बिना सरे जाना थी न मूखां तूं पल परे जाना। बंदाए मुंहिंजे भर में तूं खण डिघी साही मुंहिंजे भर में तूं खण डिघी साही तोखे ॾिसणो आहे दिलि भरे जाना। वाह 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 वाह। मुंहिंजे भर में तूं खण डिघी साही तोखे ॾिसणो आहे दिलि भरे जाना। तुंहिंजे आवारगियुनि जूं सभु ॻाल्हियूं तुंहिंजे आवारगियुनि जूं सभु ॻाल्हियूं तुंहिंजे आवारगियुनि जूं सभु ॻाल्हियूं मूंसां हर को थो छो करे जाना। वाह 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 वाह। को भली आछे कायनात सॼी को भली आछे कायनात सॼी दिलि थी तोखे ई हीअ घुरे जाना। वाह। हीअ जुदायूं जो थई तवील ॾिनियूं हीअ जुदायूं जो थई तवील ॾिनियूं छा मिलियो तोखे ईअं करे जाना। वाह 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 वाह। कई दफ़ा मूंखे ॼण त जियारियो आहे कई दफ़ा मूंखे ॼण त जियारियो आहे तुंहिंजे हिकिड़े ई आसरे जाना। वाह। मुंहिंजे हथ में जे हीउ हुजे काथे मुंहिंजे हथ में जे हीउ हुजे काथे तुंहिंजे पहलूअ मां थियां परे जाना। वाह वाह। जीअं ॻंढी तो सां दिलि असांजी आहे वाह वाह। जीअं ॻंढी तो सां दिलि असांजी आहे प्यार कोको थो ईअं करे जाना। वाह 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 वाह। कोन थी तो बिना सरे जाना थी न मूंखां तूं पल परे जाना। वाह। हिकिड़ो ई गज़ल आहे जेको शफ़ी फ़क़ीर ॾाढो ख़ूबसूरत धुन में उनखे कंपोज़ बि कयो आहे। हीअ ذاتی तौर ते मूंखे बि पसंदि आहे। जॾहिं सारा रिश्ता सुञाणण लॻासीं वाह 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 वाह। जॾहिं सारा रिश्ता सुञाणण लॻासीं सभई ख्वाब अखड़ियुनि मां छाणण लॻासीं। वाह। जॾहिं बि मुहबत जा इनकारी थियासीं जॾहिं बि मुहबत जा इनकारी थियासीं लॻो दिलि जूं धरतियूं विञाइण लॻासीं। मिलिया जो सभिनि खे गुलाबनि जा तोहफ़ा वाह। मिलिया जो सभिनि खे गुलाबनि जा तोहफ़ा असां लुड़क पंहिंजा लिकाइण लॻासीं। वाह 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 ख़ूबसूरत। बंदाए त जॾहिं बि पिरीअ ते ॾुखियो वक़्तु आयो जॾहिं बि पिरीअ ते ॾुखियो वक़्तु आयो असां छो अंदर में विसामण लॻासीं। जॾहिं महफ़िलुनि में बि तन्हा रहियासीं वाह वाह। जॾहिं महफ़िलुनि में बि तन्हा रहियासीं त यादुनि सां महफ़िल मचाइण लॻासीं। वाह 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 वाह।
बंदात न दावा का इल्हाम जी पर परे खां। वाह वाह। न दावा का इल्हाम जी पर परे खां इहो दर्द सचपच सुञाणण लॻासीं। मक्ता आहे मुहबत जो केॾो थो मिक़दार घुरिजे, मुहबत जो केॾो थो मिक़दार घुरिजे, पुछो हुन त बसि मुस्कुराइण लॻासीं। वाह 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 वाह। मुहबत जो केॾो थो मिक़दार घुरिजे, पुछियो हुन त बसि मुस्कुराइण लॻासीं। जॾहिं सारा रिश्ता सुञाणण लॻासीं, सभई ख्वाब अखड़ियुनि मां छाणण लॻासीं। महिरबानी। सभई ख्वाब अखड़ियुनि मां छाणण लॻासीं। ही हुई सिंधी नाले वारी शाइरा मोहतरमा रुखसाना प्रीत। ऐं हाणे साईं डॉक्टर अदल सुमरे साहब खे ॿुधण खां अॻु में असां वटि ऑनलाइन हिकिड़ी रिकॉर्डिंग आहे, बल्कि अफ़ज़ाल सैयद साहब जी, उहा मां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त प्ले कंदा। असां उनखे अफ़ज़ाल सैयद साहब खे उर्दू ॿोली जो निहायती ख़ूबसूरत शाइर शामिलु कंदासीं पंहिंजे मुशाइरे में, ऐं उनखां पोइ असां अदल सुमरे साहब खे ॿुधंदासीं। सर्दियाँ आ गईं, कैदियों को ऊनी कंबल फराहम करने का इश्तिहार दोबारा निकल आया। रातें अपनी लंबाई, चौड़ाई और वज़न तब्दील कर चुकी हैं, मगर मुझे हर रात एक ख्वाब आता है, सुलाखों से निकलते हुए गिरफ्तार कर लिए जाने का। मौसमों की तब्दीली के दौरान जो वक्त पैमाइश में गिरफ्तार नहीं हो पाता, उसमें मैं एक नज्म लिखता हूँ। ये नज्म मेरे भाई ने जंग पर जाते हुए लिखी थी, जो जिंदा वापस नहीं आया, मगर मैं उससे ज्यादा जिम्मेदार आदमी अपनी मियाद पूरी होने तक जिंदा रहना चाहता हूँ। मुझे मालूम है मशीनें भूखी हैं और कुत्ते बेरातिक पड़े हैं। मुझे मालूम है बर्फ और बादल बहुत मासूम होते हैं और पहाड़ बेहद मजबूत। मुझे मालूम है जो लोग पहाड़ों पर रहते हैं बहुत गरीब होते हैं और सर्दियां उन्हें और ज्यादा गरीब बना देती हैं। बारिशों में दीवारों को बहुत कम बातें लिखी जा सकती हैं, मगर अब सर्दियां आ गई हैं। अगर मैं किसी को याद रह सका, जैसे वो लड़की जो मेरी नज़में पढ़ते हुए रो देती है, तो दीवार पर मुझे रिहा कराने के बारे में कुछ लिखा जा सकता था। मुझे मालूम है मेरी नज़में ज़ेरे समात रह जाएंगी। मुझे मालूम है मेरे दिल को, जो यहाँ से कहीं ज्यादा ठंडे फर्श और दीवार में कैद है, कोई जमानत पर रिहा कराने नहीं आएगा। मुझे मालूम है ऊनी कंबलों की फराहमी मुकम्मल होते होते सर्दियों का मौसम गुजर जाएगा। पेश करता हूँ इसको। ही हुयो अफ़ज़ाल सैयद साहब, जंहिंखे असां हिन शेख अयाज़ 7 शेख अयाज़ मेले जे मुशाइरे में शरीक कयोसीं। मुंहिंजो साहो समुंड लहरूं लहरूं तूं, मुंहिंजो साहो समुंड लहरूं लहरूं तूं, कॾहिं न भायो मूं परे तोखे पाण खां। इहे अक्सर सिटूं सोशल मीडिया ते शेख अयाज़ साहब जे नाले सां शामिलु कयूं वेंदियूं आहिनि। घणो वक़्तु अॻु मां बि जॾहिं इहे सिटूं शेख अयाज़ साहब जे हवाले सां लिखियूं हुयूं, त अदल सुमरे साहब मूंखे फ़ोन करे पुछो त साईं कहिड़े किताब में इहे तव्हां पढ़ियूं आहिनि। मूं चयो साईं मां सोशल मीडिया तां खयूं आहिनि। त एॾी मुमासिलत, एॾी वेझड़ाई अयाज़ साहब सां अदल साहब जी हूअं बि रही, ऐं शाइरीअ में बि ज़रूरु उहो साव मौजूदु आहे। असांजे सदारती पैनल में शामिलु असांजो अॼोको महिमान सिंधी ॿोलीअ जो निहायती ख़ूबसूरत शाइर अदल सुमरो साहब, मां सभिनी जे भरपूर ताड़ियुनि में। साईं शेख अयाज़ जेको शाइरीअ में हिकिड़ो तसवर ॾिनो, हिकिड़ो ख्वाबु ॾिनो हुयो त मुंहिंजे मरण खां पोइ मूं ते मेला लॻंदा, ऐं उन ख्वाब खे, उन सोच खे हक़ीक़त बणाइण वारियूं इमानायतियूं असांजियूं भेनरूं अमर सिंधू, अरफाना मला, असीन मुसरत, ऐं असांजा इहे दोस्त ताज जोयो, डॉक्टर मजीद चांडियो, डॉक्टर इमदाद चांडियो,
डॉक्टर रुखसाना अतिया दाऊद इहे सॼो सथु आहे जिन हिकिड़ो उनखे साबिया करे ॾेखारियो आहे। इहा हिकिड़ी वॾी हिन सदीअ जो हिकिड़ो वॾो सचु आहे ऐं यकीनन इहा असांजे लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त अॼु वरी असीं इन उन ई तसलसुल में इन सते मेड़े में गॾु थिया आहियूं ऐं शेख याद खे यादि कयूं था पिया। लाज़िम मुशाइरो कुझु शेर पढ़बा। जिते पेर लतीफ़ जा उते शेख अयाज़। वाह वाह। जिते पेर लतीफ़ जा उते शेख अयाज़, तोड़े साॻियो साज़ धुनू धार ॿिन्ही जूं। वाह वाह। अजरक पाए ओचितो साम्हूं जो आई, अजरक पाए ओचितो साम्हूं जो आई, लतीफ़ जी वाई मूंखे लॻी हूबहू। वाह वाह वाह। अचणो अथई त आ, छा आचर छा छंछर, इश्क अचणो अथई त आ, छा आचर छा छंछर, इश्क त कैलेंडर कॾहिं ॾिसे की नथो। वाह वाह। जिन वणनि वटि बम धमाको हो थियो, जिन वणनि वटि बम धमाको हो थियो, तिन वणनि ॾे पोइ पखी नाहिन विया। वाह। जिन वणनि वटि बम धमाको हो थियो, तिन वणनि ॾे पोइ पखी नाहिन विया, माउरुनि जा डप थेलनि में खणी ॿारड़ा स्कूल ॾे आहिनि विया। वाह वाह वाह। शाइरी अख़बार जी नाहे ख़बर, शाइरी अख़बार जी नाहे ख़बर, दाह आहे जा फुटे थी ओचितो, शाइरी अख़बार जी नाहे ख़बर, दाह आहे जा फुटे थी ओचितो, दिलि चवे थी कई किसा और जन, ॻाल्हि पर हर का खुटे थी ओचितो। वाह वाह साईं वाह। इश्क तुंहिंजो कीअं उॾाणो थो पुछे, इश्क तुंहिंजो कीअं उॾाणो थो पुछे, मूंखां हू सादो निमाणो थो पुछे। अधु सदीअ खां पोइ वरियो अजमेर मां, अधु सदीअ खां पोइ वरियो अजमेर मां, हू सखर में घर अबाणो थो पुछे। वाह 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 वाह। आशिकीअ जी आ शरीयत मुनफरिद, आशिकीअ जी आ शरीयत मुनफरिद, हू बिलावल घोट घाणो थो पुछे, हू बिलावल घोट घाणो थो पुछे, झोल अॼु झोल पंहिंजी अॼु भिटाई आ झली, झोल पंहिंजी अॼु भिटाई आ झली, वक़्तु वाईअ जो वराणो थो पुछे। झोल जी झली जंहिं वक़्तु भिटाई किरंदा कंध था, उन हवाले सां आहे त झोल पंहिंजी अॼु भिटाई आ झली, वक़्तु वाईअ जो वराणो थो पुछे। इश्क में आशिकीअ में निंड जो नाहे निसाब, आशिकीअ में निंड जो नाहे निसाब, हू मुसाफ़िर छो विहाणो थो पुछे। मां घुरां थो संग तुंहिंजे पीउ खां, हू कबीलो ऐं घराणो थो पुछे। वाह 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 वाह। वाह रोमांटिक। मां घुरां थो संग तुंहिंजे पीउ खां, हू कबीलो ऐं घराणो थो पुछे। शेर आहे त तूं अञा ॿिया केतिरा ॾींदे शहीद, तूं अञा ॿिया केतिरा ॾींदे शहीद, वक़्त खां हू लाड़काणो थो पुछे। वाह वाह। तूं अञा ॿिया केतिरा ॾींदे शहीद, वक़्त खां हू लाड़काणो थो पुछे। घर ई नाहे छा घिटी ऐं घर नंबर, घर ई नाहे छा घिटी ऐं घर नंबर, शाइरनि खां हू ठिकाणो थो पुछे। वाह 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 वाह। वॾी महिरबानी। वॾी महिरबानी। हुयो अदल सुमरो साहिबु। इन सां गॾु असांजे हिन अॼोके सतें अयाज़ मेले जे मुशाइरे जी पुॼाणी थिए थी। तव्हां सभु जेके बि मुअज़्ज़िज़ महिमान असां सां गॾु हिते मौजूदु हुयो, तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी। सॼी सिंध मां जेके शाइर कई आया उन्हनि पंहिंजी शाइरी पढ़ी, उन्हनि सभिनी जी तमामु घणी महिरबानी।